मोहतरम जनाब तो लावत ने जो साहब इन बिल्ली मुसम्मदी में वायद कयो सुभान अल्लाह जब सो सराई नाज़िल तो दावत जरूर दी सुभान अल्लाह मदीने जो वायद में पाड़ी सुभान अल्लाह आओ की हाजिर थी हाजिर बीमारी जीवान ने अचानक को मसलो थी आई अचानक सुभान अल्लाह सुभान अल्लाह जल्दी बारह शरीफ नहीं हो शाम के मदद से बिजी लगा सुन्नी अहले बैत जो जिक्र करदा आहियूं की महबूब जे बचन जे कुर्बानी जो महीनो आहे आवाज का जो बुलाई जो सफर महीनो ईंदो आहे जो में अल्लाह जे काम वलियन जा उर्स मुबारक थींदा रबिल अवल महीनो ईंदो आहे उहो असां सभिनि जे ईदन जो ईद वारो महीनो रबिल अवल रब सानी ईंदो आहे त असां सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुल्तानी कुतुब रब्बानी गौस फरदानी सुभान अल्लाह ऐ सभई हिकड़ी के चवंदा हूं त यारी वारो महीनो अचे आहे मता जमाअतुल अमल ईंदो आहे त जमाअतुल अमल में हजरत मौलाए कायनात अलीउल मुर्तजा करबला वजह करीम व सय्यदा तय्यबा ताहिरा आबदा जाहिदा अम्मा फातिमा ज़हरा जे निकाह ऐं शादी जो महीनो आहे हाणे तव्हां मुंहिंजे थोरो ख़्यालु कयो आहे जो थोरो घटि जे साईं केवला साईं ईंदा ऐं तवजो माने कयो आशिक़ बयान जॾहिं जमाअतुल सानी जो महीनो ईंदो आहे जेको ही हले थो ही महीनो हजरत सैयदना अमीरुल मोमिनीन खलीफतुल अव्वल हजरत सैयदना यारे सुभान अल्लाह असा नक्शबंदी सिलसिले जो मुर्शिद हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक जे उर्स जो महीनो आहे उन ते चंद ॻाल्हियूं मां तव्हांजे आॾो अर्ज़ कंदुसि उहो सैयदना अबू बकर सिद्दीक आज क़यामत जे ॾियारे अल्लाह जल जलालहू पंहिंजे जलाल ॾींदा फरमाईंदा महबूब वठी आ पंहिंजा उम्मतीन खे हिसाब केरा जो अजर कहार जे साम्हूं वञी नबी साईं साहब फरमाए मुझे कहायत जे हिसाब सां रब हिसाब वठो त हिकु फर्ज़ निमाज़ जे एवज़ में 70 साल जन्नत अल्लाह फरमाए तो महबूबा वठिया पंहिंजा उम्मतीन खे हिसाब मुंहिंजो महबूब फरमाए तो उन कहायत वारे जलाल जे दिल मां सैयदना अबू बकर सिद्दीक जे हथ खां वठी सुभान अल्लाह रसूलुल्लाह के साहब रसूलुल्लाह फरमाए रब के साहब वठी वेंदुसि मुंहिंजा रब हिन मुंहिंजे गुलाम को हिसाब वठ त मुंहिंजो सोनो तो फरमाए अबू बकर सिद्दीक के मां वठी वेंदुसि त रब फरमाईंदो त महबूब उन खे वठी आयो आहे जंहिंजो जलाल थथो थी वियो आहे उनजे सिलसिला मुंहिंजो जलाल थथो थी वियो कादरी सिलसिलो हक्का चिश्ती सिलसिलो हक्का सुरवरी सिलसिलो हक्का अल्लामा सैयद फकीरुल्लाह अलवी रहमतुल्लाह अलैह पंजवीह सिलसिला तरीक़त जा आले सुन्नत में लिखिया आहिनि आवाज वधो जे तव्हांजो ॿुधाई सब सिलसिला हक़ सभिनी सिलसिला जो सालार सिलसिलो नक्शबंदी सिलसिलो आहे अदा काॾे थो वञे केॾा थो वञा अरे वाह रात जो पंहिंजी उजई त कीअं थींदो
अदई का बात जो रात रहंदे अब अचे बोल तो सही फिलानो दोस्त जो रहंदो ये रात में त कड़ो वनी खड़काई ये मां फिरी अदे बिलाल जो कड़ो खड़काई कड़ो खड़काई नहीं जो दोस्त हो रहे आज़ाद लक्ष्मणी सिलसिले वाला मुबारक थी जुम्मे जी रात तेरे दफ्तर खलीफा रसूलुल्लाह के खिदमत में अबू बकर सिद्दीक के बाबू फरमाइदा तुझा मरीद है तुझा कम कया जन मुझो ईमान तो चले तो सैयदना अबू बकर सिद्दीक जरूर सिफारिश कंदो तो मुझा साईं मांजा गुलाम मदीन की पारत थी इज़ा खरज الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا जेके निंड पाया माशाअल्लाह जेके जागो तो सुभान अल्लाह मुझे प्यारे नबी शान वाले नबी इज्जत वाले नबी आका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 साल मक्के में गुजारा 40 साल का बाद हुजूर इजहार नबूवत फरमाई हालांकि कुंतो नबिय्यन आदम बैनल माए वतीन